इश्क मुर्शिद पाकिस्तानी ड्रामा इंडस्ट्रीअ जो हिट ड्रामो आहे जंहिंमें अली गुल मलाह जे किरदार सबबि इहो ड्रामो ओचितो मक़बूल थी वियो। बिलाल अब्बास खान फज़ल बख्श जो किरदार अदा कयो, जंहिंजी साराह कई वई। ड्रामो पाकिस्तान खां सवाइ भारत ऐं ॿियनि मुल्कनि में ब्लॉकबस्टर बणियल आहे ऐं साराह कई थी वञे। सभिनी खे ड्रामे जी एंडिंग जी ॻणती आहे त नेठि शिबरा ऐं शामिर जी कहाणी किथे पुॼाणीअ ते पहुचंदी। इश्क मुर्शिद जी आख़िरी क़िस्त जा तफ़सील साम्हूं अची विया आहिनि। इहा 3 मई ते ऑनियर थींदी ऐं उहो आचर न पर जुमे जो ॾींहुं हूंदो। आख़िरी क़िस्त खे सिनेमा घरनि में नशर कयो वेंदो ऐं टीवीअ ते उहा क़िस्त 3 ॾींहं नशर कई वेंदी। हिन वक़्तु सिनेमा घरनि में इश्क मुर्शिद जा पोस्टर लॻी चुका आहिनि। सिनेमा घरनि में ड्रामो ॾेखारण वारे फ़ैसिले मां घणा माण्हू ख़ुशि न आहिनि ऐं इहो चयो वञे थो त आख़िरी 3 क़िस्तूं टीवीअ ते ऑनियर करणु घुर्जनि। पाकिस्तानी सिनेमा इंडस्ट्रीअ खे हथी ॾियण लाइ हाणे ड्रामनि जो सहारो वरितो पियो वञे। इन करे इहो क़दम गैर ज़रूरी करार ॾिनो पियो वञे। माण्हुनि जो ज़िद आहे त असांखे भली ड्रामो टीवीअ ते ई ॾिसणो पए, छो त सिनेमा अचण लाइ असां वटि वक़्तु नाहे। यादि रहे त पाकिस्तान जी सिनेमा इंडस्ट्रीअ जे हवाले सां हर हुकूमत कोशिशूं कयूं आहिनि, पर पोइ बि उहा तबाहीअ जे किनारे ते पहुतल आहे। ड्रामे जी आख़िरी क़िस्त में कहाणी किथे ख़तम थींदी, इन हवाले सां ज़रियनि जो चवणु आहे त आख़िर में मुख्य किरदारनि शिबरा ऐं शामिर जी शादी थी वेंदी।